कोहिस्तान जे लैंड माफ़िया अॻुवाननि ऐं जालसाज़ी जे मास्टरमाइंड तपेदार मलकस सिकंदर खे गुज़िरियल 40 सालनि खां वोट ॾेई वॾी अक्सर सां पोलिंग खटाईंदड़ दुरमोहन पालारी जे वेझे माइट मोहम्मद अर्ज़ पालारी वल्द हसन अली मुंदर पोटो खे बख़्श न कयो आहे। जालसाज़ी ज़रिए नाला मैच करे संदन 81 एकड़ ज़मीन 8 करोड़ रुपयनि में बिल्डर खे विकिरो करे छॾी आहे। इन सिलसिले में मिलियल ॼाण मूजिबि कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जी जालसाज़ी ज़रिए हज़ारें एकड़ ज़मीन विकिरो कंदड़ लैंड माफ़िया अॻुवान गुलाम नबी पालारी ऐं जालसाज़ी जे मास्टरमाइंड तपेदार फेरो डावच ज़मीन जो खातो काठोड़ वासी गनी सोलंकी नाले ते रखी मुख़्तियारकार थाणो बुलाखान खां NOC वठी ज़मीन बिल्डर खे 8 करोड़ रुपयनि में विकिरो करे छॾी आहे। मुतासिर मुंदर पोटा बिरादरी जे माण्हुनि मूजिबि फराडी दा PPAPA मलकस सिकंदर खे ॾिनी, जिते भलू सोलंकी गवाही ॾिनी त गुलाम नबी पालारी ऐं तपेदार फेरो डावच इन ज़मीन जो खातो संदसि माइट गनी जे नाले ते करे ज़मीन 8 करोड़ रुपयनि में विकिरो करे मुंदर पोटा बिरादरी जे माण्हुनि सां ठगी कई आहे। भलू सोलंकी जी गवाही बावजूदि मलकस सिकंदर पंहिंजे वोटरनि सां इंसाफ़ न कयो आहे। मुतासिर माण्हू काठोड़ वासी अब्दुल गनी सोलंकी वटि पिणु विया। उन्हीअ खे चयो त गुलाम नबी पालारी सां नाले ते ज़मीन जो खातो रखी ज़मीन विकिरो कई आहे। ज़मीन जे विकिरो सां संदसि को बि तालुक़ु न आहे।